नारे 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 भुट्टो, जिए 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 भुट्टो। भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो। आप सां हींअर पीपल्स पार्टी के इलेक्शन में वोट कंदासूं ऐं मुस्लिम लीग के छॾे करे असां पीपल्स पार्टी में ऐलान करियूं था। रईस पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके सांगड़ जी अहम गॾिजाणी ॻोठ हाजी मोहम्मद हसन चांडियो में थी गुज़री। गॾिजाणी पीपी टिकट होल्डर माशूक अली चांडियो जी मेज़बानी हेठि थी, जंहिंमें ज़िले सदर अली हसन हिंगोर जो GM फैसल वसाण, अमीर मोहम्मद चांडियो, निसार अहमद वसाण, मोहम्मद ख़ान चांडियो, ॾाॾा मेहराब ख़ान चांडियो, डॉक्टर नज़ीर अहमद चांडियो, हाजी अली शेर बिरोई, मोहम्मद अकरम वसाण, सैयद सब्तैन शाह, शफ़ी मोहम्मद रिंद, उम्मेद अली चांडियो, मंजूर हुसैन चांडियो, सैयद इनाम अली शाह, मोहम्मद हाशिम ज़ीशान वसाण, ज़फ़र बसरा, ग़ुलाम हैदर पंवर, उस्मान गनी आराई, मुकेश कुमार, बादशाह खान, हाजी यामीन कुरैशी, जुमा खान पठान, शफ़ीक अहमद, सईद अली बुगटी, सादिक शर, कासिम शर, हाजी अब्दुल खालिक रिंद, अब्दुलरहीम रिंद, सैयद इनायत शाह, सैयद मौज़ अली शाह, धणी बख्श बिरोई, सदर चांडियो, हाजी बिरोई समेत तालके जे उहदेदारनि, ज़िले जे उहदेदारनि, UC जे उहदेदारनि ऐं वर्करनि अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। अॻुवाणनि ऐं उहदेदारनि इजलास जी अहम एजेंडा वोटर लिस्टनि में नाला दाख़िल करण ऐं योम तासीस जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडिया। वर्करो तालके सांगड़ जा अस्सलाम वालेकुम। जे भुट्टो साईं मुंहिंजा पहिरीं शुरू में ॿ टे ॻाल्हियूं आहिनि उहे कंदा हलूं, जेका मेन इशू आहिनि उन्हनि ते तकरीर हूंदो। असांजो वसाण साहब अहिड़ी करे वियो आहे जो जेके ॻाल्हियूं आहिनि उहे सभु करे चुको आहे पीपल्स पार्टी जे हवाले सां, वर्करनि जे हवाले सां, पर वरी बि इंशाल्लाह थोरो ॻाल्हाईंदासूं। मेन ॻाल्हि आहे वोटर लिस्टुनि जी। वोटर लिस्टूं हींअर ईअं न सम्झो त महीनो आहे, महीनो कोन्हे, 15 ॾींहं थो, 30 तारीख़ ताणी हुनजी लास्ट डेट आहे ऐं 15 ॾींहं बाक़ी बचा थो। इन जे हवाले सां आऊं हर तालके में मीटिंग पियो करियां, हर तालके में आऊं पाण वञा पियो, उन्हनि जे जेके यूसी जा सदर आहिनि उन्हनि जी ड्यूटी पिया लॻायूं। अॼु आऊं तालके सांगड़ जे यूसी जे सदरनि खे बि चवां थो त महिरबानी करे अभी जेके हिते जेके टीचर आहिनि, मास्टर आहिनि, उन्हनि सभिनीनि सां गॾिजी पंहिंजी ड्यूटी करियो ऐं ॻोठ ॻोठ घर घर वञो वञी ऐं पंहिंजे माण्हुनि जा वोट दाख़िल करायो। जी भुट्टो सभ खां पहिरीं त मां इंतहाई तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां कीमती टाइम कढी अॼु असां वटि हिते आया आहियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सॾ ते आया हो। तव्हांजो महिरबानियूं। साईं निसार अहमद तमामु सुठो मुक़ररु आहे ऐं तमामु सुठो ॻाल्हायईं ऐं हिते गॾिजाणी जो मक़सदु हिकिड़ो त जेका नई पार्टी तालके सांगड़ जी थिए उनजी जेको आहे सो तारीफ़ी गॾिजाणी हुई ऐं उन्हनि खे कमु सौंपण जी ज़िम्मेवारी ॾियण जो टाइम आहे। उदा सिर्फ़ु इहो न आहे जीअं अॼुकल्ह फेसबुक ते ॾिसूं पिया था मुखालिफ़ ॾियनि पिया था, नायब सदर में 21 त जनरल सेक्रेटरी में 20-25 विया अथनि, त उहे वेठा आहिनि घर। उन्हनि जी पाकिस्तान पीपल्स पार्टी में सिर्फ़ु उहिदा उहे महदूद ॾींदी आहे जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे डिसिप्लिन में मंशूर में अचनि था। उम्मीदवार अल्हम्दुलिल्लाह तमामु घणा आहिनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत सभिनि जेको सोचे सम्झी फ़ैसिलो कयो आहे उनखे लबेक चवणु पंहिंजो फर्ज़ आहे। ऑनरेबल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जेका तालके सांगड़ जी मीटिंग रखी है, समझा तो या तमाम घणी फ्रूटफुल रहंदी ऐं उन जो मकसद भी इहो आहे त जेका जो के एजेंडा पाए जो मकसद पाए त वोटर लिस्टूं ऐं उन में जेके दोस्तनि ॻाल्हायो आहे, साईं नाम शाह ऐं ॿियनि बि दोस्तनि हुन ते साॻियो सुवाल रखियो हो त साईं उहे वोटर जेके असां वटि त मौजूद आहिनि पर उन्हनि जे नाला कोन था लिखनि जेके ॿियनि तालकनि मां आयल आहिनि, त महिरबानी करे तव्हां पंहिंजे स्पीच में जॾहिं अचो त इन ते ज़रूरु तव्हां उनखे असांखे ॿुधाइजो। मुंहिंजो पंहिंजो बि सुवालु आहे, छो मूं वटि बि इहो ई मसइलो आहे। टाउन कचहरी जी ॻाल्हि थो कयां, परसों दड़ी बाज़ार जी ॻाल्हि थो कयां, त उते बि इहो ई इशू अचे थो जेको साईं नाम शाह जेके हाईलाइट कयो आहे। सो तव्हां दोस्त
सां पीपुल्स पार्टी जो जेको रिश्तो है, जेको मुंहिंजो रिश्तो पीपुल्स पार्टी सां आहे, ऐं सम्झां थो मूंखां वधीक रिश्तो तव्हांजो पीपुल्स पार्टी सां आहे। अॼु जिन बि दोस्तनि ॻाल्हायो, इहो जीअं साईं सत्यन शाह चयो त इहो पीपुल्स पार्टी जो हुस्न आहे। हालांकि अॼु जो एजेंडा त इहा हुई त वोटर लिस्टूं ऐं जेको असांजो बुनियादी पार्टी जो कमु आहे, पार्टी जे वर्कर जो, यूनियन काउंसिल जे उहिदेदार जो, ऑनरेबल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जो, कंहिं बि नोटेबल जो ऐं पीपुल्स पार्टी जे हमदर्द जो त असां पंहिंजो वोटर लिस्ट में नालो, तस्दीक, वेरिफिकेशन हर माण्हू पंहिंजी ज़िम्मेदारी ऑन करे उनखे वठे। जॾहिं तव्हां पार्टी खे ऑन कंदो, जॾहिं तव्हां इहो न टाइम ते असीं कोन सॾासीं, ऐं यकीनन तव्हां कोन पिया ॾिसो, आउं जनरल ॻाल्हि थो कयां त पीपुल्स पार्टी में जॾहिं आउं चवंदो आहियां जेको मुंहिंजो नज़रियो आहे, ऐं मूं अर्ज़ु कयो त तव्हांजो मूंखां वधीक उन तरफ़ कदम हूंदो, मे बि मुंहिंजो घटि हुजे ऐं तव्हांजो वधीक हुजे, त जॾहिं असीं हिते बीहूं था त को हिसाब पीपुल्स पार्टी सां न आहे। न त कार्यक्रमनि जी का मयार आहे, असांजो हक़ ज़रूरु आहे, थोरो न आहे, असांजो हक़ ज़रूरु आहे। उन खां इनकार कोन थो कयां। जिन दोस्तनि से ॻाल्हायो उन्हनि जी पंहिंजी राय आहे, उन बिल्कुलु रखी सघंदा आहे। ऐं पंहिंजी राय थो रखां त पीपुल्स पार्टी सां मुंहिंजो रिश्तो, ऐं हर अंदाज में तो चई थो वञा त बग़ैर के तरक़ियाती कम जे, बग़ैर कंहिं नौकरी जे मुंहिंजो नज़रिए सां वास्तो आहे जेको बुढो सम आहे। तव्हांखे थो ॾियां त जेको ॻाल्हाइण जो हिकिड़ो तव्हां ॻाल्हाइण सिखो, पार्टी में पीपुल्स पार्टी ॻाल्हाइण लाइ आहे त असां हिकु अहिड़े दौर में रहियासीं, सभु साथी तव्हां जेके बि आहियो पीपुल्स पार्टी जा जियाल आहियो, तव्हांजूं कुर्बानियूं आहिनि, तव्हांजा जेके महिनतूं आहिनि जो अॼु ही मेला मतल आहिनि। न त उहो ॾींहुं आयो जीअं साईं तव्हांखे ॿुधायो त पीपुल्स पार्टी जो झंडो करणु वॾो ॾोह हूंदो हुयो, उन ते केस दाख़िल थींदा हुया, पर उहो ॾुखियो टाइम जॾहिं पीपुल्स पार्टी पास करे आई, ऐं उहो ई आहे जिदोजहद आहे, उन वक़्त जे तंज़ीम जी जिदोजहद आहे जंहिं पार्टी खे ॾुखे टेम मां जेको आहे सो हिन मंज़िल ते पहुचायो आहे, उहो पीपुल्स पार्टी जो वर्कर ऐं उन वक़्त जो उहिदेदार आहे, तंज़ीम हुई। मां उन पुराणनि साथियुनि खे, नवनि साथियुनि खे सलाम पेश कयां थो, तव्हांजी महिनतुनि खे सलाम पेश कयां थो। अॼु तव्हांखे ॾिसी दिलि ख़ुशि थी रही आहे। पीपल्स पार्टी जी अहम गॾिजाणी में ॻोठ बशाम जतोई बिरादरी फंक्शनल मुस्लिम लीग खे हमेशह अलविदा करे पीपुल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। उन हिसाब सां असीं हींअर पीपुल्स पार्टी खे इलेक्शन में वोट कंदासूं ऐं मुस्लिम लीग खे छॾे करे असां पीपुल्स पार्टी में ऐलान करियूं था। रईस माशूक अली चांडी जे तावन सां जेके असांजा कमकार हिन वक़्तु करे पियो। पीपुल्स पार्टी जे अॻुवाणनि वर्करनि इहो वचन वरजायो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जे हिदायतनि ते वोटर लिस्टनि में नाला दर्ज कराइण सां गॾोगॾु यौम तासीस जे जलसे में भरपूर नमूने शिरकत कबी। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर सांगड़।